नौशरो फिरोज़ में तालीम खाते जे नंढन मुलाज़मन पारां मुतालबन जे मनता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जेको अल्लाह वारे चौक खां शुरू थी प्रेस क्लब ताईं पहुतो। असांजो टाइम स्केल जो 2019 खां 2 फरवरी खां मंज़ूर शुदा सीएम अलॉट कयो आहे, कमेटी डिसाइड करे छॾियो आहे। असांजो उनजो फिल फोर नोटिफिकेशन ॾिनो वञे। असांजा जायज़ मुतालबा टाइम स्केल अपग्रेडेशन 30% प्रमोशन कोटा वर्दी अलाउंस ऐं ॿिया जेके हल नथा कया वञनि। 30 साल थी विया आहिनि त असांखे टाइम स्केल नथो ॾिनो वञे, असांखे वर्दी अलाउंस नथो ॾिनो वञे। हिननि जो चवणु आहे त असां समूरी नौकरी साॻे ई स्केल में करण खां पोइ रिटायर थी वञूं था, पर असांखे प्रमोशन नथो ॾिनो वञे। त असांजे लोअर स्टाफ जा जायज़ हक़ जेके खाया पिया वञनि उहे असांखे ॾिना वञनि। महिरबानी करे असांजो फुल फोर हिन ई महीने असांजा जायज़ मुतालबा पूरा कया वञनि ऐं असांजो वर्दी अलाउंस बि जेको असांखे पंहिंजी पघार में ज़िम करे ॾिनो वञे ऐं असांजो सिंध हुकूमत खां इहो मुतालबो आहे त असांजा जाइज़ मसइला हल कयो। नंढड़े मुलाज़िम सां नाइंसाफ़ी ऐं एॾो नज़रअंदाज़ करण जे सौतेली मां जहिड़ो सलूक गवर्नमेंट असां सां करे रही आहे सिंध जी। इन्हनि जो चवणु आहे त असांखे टाइम स्केल ॾिनो वञे, असांजा मुतालबा जाइज़ आहिनि। कैमरामैन शकील उमरानी सां गॾु राणा शेर मोहम्मद, सिंध टीवी न्यूज़, नौशरो फिरोज़।